नाज़रीन अहम ख़बर है। घरू वज़ीर ज़ियाउल हुसैन लंजार सदारत हेठि सिंध असम्बली में सिक्योरिटी थ्रेट्स बाबति इजलास थियो आहे। इजलास दौरान सूबे में सिक्योरिटी थ्रेट्स बाबति ख़्यालनि जी ॾे वठि थी आहे। घरू सेक्रेटरी ऐं IG सिंध पारां सिक्योरिटी सूरतहाल बाबति ब्रीफिंग ॾिनी वई आहे। माज़ीअ जे वाक़िअनि ऐं हादसनि खे नज़र में रखंदे सख़्त फ़ैसिला करणा पवंदा। घरू वज़ीर जो इहो चवणु आहे। एयरपोर्ट ते घणी रश सबबि सिक्योरिटी सख़्त करणी पवंदी। एयरपोर्ट ते पिक एंड ड्रॉप ते हिक खां ॿिनि माण्हुनि जी इजाज़त हूंदी। घरू वज़ीर जो इहो चवणु आहे। हालातुनि खे नज़र में रखंदे समूरनि सूबनि सां बहितरीन कोऑर्डिनेशन आहे। ज़ियाउल हुसैन लंजार जो चवणु आहे त सिंध जे जेलनि में तलाश ऐप डिवाइस जी फ़राहमी यकीनी बणाई वञे। सूबाई सतह ते ईंदड़ वेंदड़ पॉइंट्स ते लेडी सर्चर हुजण भी ज़रूरी आहे। इन समूरनि हसास हंधनि जो सिक्योरिटी ऑडिट करायो वञे। घरू वज़ीर जो चवणु आहे त हथियारनि जी नुमाइश ख़िलाफ़ बिना फ़र्क़ क्रैकडाउन कयो वञे। नेशनल एक्शन प्लान ते रूह मूजिबि अमल यकीनी बणायो वञे। ज़ियाउल हुसैन लंजार जो इहो चवणु आहे। अहम ख़बर आहे। इजलास दौरान सूबे में सिक्योरिटी थ्रेट्स बाबति ख़्यालनि जी ॾे वठि थी आहे। घरू सेक्रेटरी ऐं IG सिंध पारां सिक्योरिटी सूरतहाल बाबति ब्रीफिंग ॾिनी वई आहे। माज़ीअ जे वाक़िअनि ऐं हादसनि खे नज़र में रखंदे सख़्त फ़ैसिला करणा पवंदा। घरू वज़ीर जो इहो चवणु आहे।